अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तो न ॾिठो त बेशक असां काफ़रनि ते शैतान बचे छॾिया आहिनि जेके खेनि बुराई ऐं बुछड़ाईअ लाइ खूब भड़काईंदा रहनि था। पोइ तूं इन्हनि ते अज़ाब अचण जी जल्दी न कर, उन्हनि खे मोहलत ज़रूर आहे, माफ़ी कॾहिं बि न आहे। बस असां तो उन्हनि लाइ ॾींहं ॻणे रहिया आहियूं। उन ॾींहुं असां मुत्तक़ीन यानी परहेज़गारनि खे रहमान जी तरफ़ शाही महिमाननि वांगुरु जमा कंदासीं ऐं ॾोहारियुनि खे उञायल यानी जानवरनि जे धड़ वांगुरु दोज़ख ॾांहुं हकले रवानो कंदासीं। यादि रहे त उन ॾींहुं अल्लाह ताला जे अॻियां कंहिंखे बि शफ़ायत यानी सिफ़ारिश जो इख्तियार न हूंदो सिवाय उन जे जंहिं रहमान का शिफ़ायत जो अहद इक़रार वरितो हूंदो, यानी जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे राज़िबे सां जेतिरी शिफ़ायत जी इजाज़त ॾिनी हूंदी उहो ओतिरो ई शिफ़ायत करे सघंदो। ऐं उहे काफ़िर चवनि था त रहमान कंहिंखे पुटु बणायो आहे। पोइ उन ॾींहुं खेनि चइबो त यकीनन तव्हां ॾाढी ॻरी यानी बुछड़ी ऐं बेहूदी या वाहियात ॻाल्हि खणी आया आहियो, यानी पाण सां कहिड़ो न पाप खणी आया आहियो। ऐं इन्हीअ गुस्ताखीअ जे करे कुझु बैद न आहे त किथे आसमान न टुटी या डरी पवनि ऐं ज़मीन फाटी पवे ऐं जबल ज़रा ज़रा थी किरी पवनि। इन्हीअ ॻाल्हि सबबान जो उन्हनि रहमान लाइ पुटु हुअण जी दावा कई आहे। हालांकि अर रहमान यानी निहायत मेहरबानी बाज़ारे अल्लाह जो तो उहो शान ई न आहे जो हू कंहिंखे पुटु करे वठे। हक़ीक़त त इहा आहे त जेकी बि आसमाननि ऐं ज़मीन में आहे से सभु रहमान जे आॾोबाननि जी हैसियत में अची हाज़िर थींदा। बेशक उन हस्तीअ उन्हनि खे घेरे रखियो आहे ऐं उन्हनि जो तादाद ऐं शुमार बि ॻणे रखियो अथसि। उन ॾींहुं को बि हासिल थियण खां बची न सघंदो ऐं क़यामत जे ॾींहुं त उन्हनि मां हर हिकु अकेलो तन्हा अची संदसि साम्हूं पेश थींदो ऐं उन सां को बि भरजलो मददगार या सिफ़ारिशी गॾु न हूंदो। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिल्लाए रहमान सिखो ई उन्हनि लाइ दुनिया में माण्हुनि जी दिलुनि ऐं आसमान में मलाइकनि जी दिलुनि में मोहब्बत पैदा कंदो। पोइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां यकीनन हिन कलाम यानी क़ुरान खे तुंहिंजी ॿोलीअ में आसान करे छॾियो आहे त जीअं तूं परहेज़गारनि खे ख़ुशख़बरी ॾी ऐं झगड़ालू माण्हुनि खे ख़बरदार करी ऐं ॾियारी ऐं उन्हनि खां अॻु असां केतिरी अहिड़ियुनि हठियल सरकश ऐं ज़िद्दी क़ौमुनि खे हलाक करे चुका आहियूं। पोइ भला अॼु उन्हनि मां कंहिंखे बि महसूस करी या उन्हनि जो को निशान या पतो लिथो या उन्हनि जी का भड़क ॿुधी थो